ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। अहम ख़बर नाज़िन वाक़िअ ॾियूं पिया। ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। नवांखे नाज़िन आगाह कंदासीं। ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। नाज़िन वाक़िए आगाह कयूं पिया ठिकराठे खां। ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। नाज़िन अहम ख़बर वाक़े ॾींदा हलूं। ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। नाज़िन अहम ख़बर वाक़िअ ॾियूं पिया। ठिकराठे में ड्रग इंस्पेक्टर मेडिकल स्टोरन ते छापा हणी गैर कानूनी तौर हलंदड़ मेडिकल स्टोर सील करे छॾिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सन टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खां। मजीद तफ़सील ॾिजो इन हवाले सां। जी फराही ड्रग इंस्पेक्टर मैडम शफ़क़ चाचड़ अवामी शिकायतन ते ठिकराठो में मेडिकल स्टोरन ते छापा आया आहिनि, जंहिंमें 2 मेडिकल स्टोर असद मेडिकल स्टोर ऐं ख़ालिद मेडिकल स्टोर जेके आहिनि उन्हनि खे सील कयो आहे ऐं जेके बक़ाया मेडिकल स्टोर आहे उन्हनि खे वार्न कयो आहे। ऐं शफ़क़ चाचड़ ॻाल्हाईंदे चयो त ठिकराठो में जेके गैर मयारी मेडिसिन हली रहियूं आहिनि ऐं एक्सपायर जेके मेडिसिन हली रहियूं आहिनि उन जूं बार बार अवाम शिकायत कयूं, जंहिंजे करे ही कार्रवाई कई आहे। ऐं आइंदा जेको वार्न कयो आहे जेकॾहिं मेडिकल स्टोर वारनि उन ते कंट्रोल न कयो त टोटल जेके मेडिकल स्टोर आहिनि उनखे सील कयो वेंदो। जी ठीकु आहे मजीद महर, वरी महिरबानी अवां जे हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।